फ़कीर अरबाब अली मेतलो साईं के साईं जे पुटन के साईं जे बचड़न के भाटन के अमड़े न्याणन के सेहत वडी हयाती अता फरमा मौला हर महीने फ़कीर साईं दस्तगीर जी यारी कंदो वा महबूब जी लखो सलवात पढ़ाईंदो फ़कीर जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा हाजन अली साईं के मुनीर अहमद साईं के अख्तर अली साईं के सेहत वडी खिजरी हयाती अता फरमा ओ मौला हे घर ऐं घर वारो तुंहिंजे सामने हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा ओ मौला नबी साईं जे सदके फ़कीर अरबाब अली साईं खे अॼु जंहिं दुआउनि जे लाइ चयो उन्हनि जो बेड़ो तार साईं ग़ुलाम शबीर अब्बासी साहब खे ग़ुलाम शबीर साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा साईं मोहम्मद रमज़ान मुग़ल साईं के मोहम्मद रमज़ान साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा मोहम्मद ज़ीशान फुलपोटो साईं जे इन कलंदरी होटल में ग़ैबी हक़ लाल जी रोज़ीअ में ग़ैबी ज़ाहिरी बरकतूं गंज गंज अता फरमा गुलज़ार फुलपोटो साईं जा बेड़ा पार फरमा ओ मौला मुझे बचड़न के सेहत वडी हयाती अता फरमा अज जुमले जेके भी आया असां सभनी जो अज बेड़ो तार असां सभनी जो बेड़ो तार एडवोकेट साईं शहबाज दिनो मेतलो साईं के साईं जे बचड़न के सेहत वडी हयाती अता फरमा ओ मौला जुम्मे जे दिहाड़े अली अकबर जो वास्तो ॾियण सां तकदीर भी तू मटाए छॾींदो मां अली अकबर जो वास्तो थी अॼु असां सभिनी जो बेड़ो तार असां सभिनी जो बेड़ो तार सभिनी खे रोज़ी में गंज अता फरमा महबूब जी उम्मत के फिरका वारियत खां बचा ओ मौला सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि इहा मुंहिंजी दुआ कबूल फरमा रब साईं वडेरो तारिक भंड साईं जे न्याणी बचड़न के अबे अम्मा के सेहत अता फरमा जेके भी बीमार आहिनि उन्हनि के शफ़ा अता फरमा बे औलादन के औलाद अता फरमा बेरोजगारन के रोज़ी अता फरमा जेके सखीन उन्हनि जा क़यामत ताईं खजाना न खुटन वधंदा रहनि या दुआ कबूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अल्लाह नारे हैदरी